अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। गॾा मादम सुरीलू जी ख़बर शामिल कंदासीं। एडमिनिस्ट्रेटिव ज़िले कौंसल कराची नूर संजो खे ॻाल्हाईंदे चयो त कराची जे तरक़ियाती कमनि लाइ तमामु इदारनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। अगरि असां उनखे पंहिंजो चऊं था त उन ते अमल करणो ज़रूरी आहे। तरक़ियाती सफ़र हुकूमत सिंध जी क़यादत में जारी आहे। उन में हर शहरीअ जी ज़िम्मेवारी आहे त वक़्त जी अहमियत ज़रूरु आहे। कराची शहर मईशियत जे हवाले सां मुल्क जी हब आहे। पूरे मुल्क जी खुशहाली आहे ऐं सिंध हुकूमत जेके मेगा प्रोजेक्ट ॾिना आहिनि माज़ीअ में वॾो मिसाल आहे। तरक़ियाती जी शुरूआति थींदी तक़रीबन 65% रक़बे ते क़ाइमु बेराड़ीअ जे इलाइक़नि जी हर यूनियन कौंसल में बिना कंहिं रंग नस्ल जे केतिरा ई तरक़ियाती कम कराया आहिनि, जंहिंजी कामयाबी जो क्रेडिट ज़िले कौंसल कराचीअ जो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हलंदड़ तरक़ियाती कम मूसा ॻोठ जे सेवरेज सिस्टम जो जाइज़ो वठंदे कयो। उन मौक़े ते चीफ ऑफिसर अयाज़ हमीद बलोच, डिस्ट्रिक्ट इंजीनियर सैयद आसिफ शाह, एक्सएन मुर्तज़ा मलिक, इंजीनियर अमानुल्लाह भट्टी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।